चोॾ जे राज्य मनाणी संगत जेका सदाई सुख ॾींदड़ सुखमनी सुख फल आहे उनजो बीज ज्ञान आहे जेको सुखमनी में ज्ञान भरियल आहे असां हृदय में धारण कंदासीं उनखे सम्झी करे हलंदासीं फिर वो सदाई सुख ई सुख गुज़ारींदो असांजो शांति आनंद सां गुज़ारींदो। श्री राम थोड़ो समझणो आहे ॿियो कुझु करणो कोन्हे शरीर सां। अॼु जी 196 पद में साहब सकुन साल में जेको राम जी महिमा में नाम जी महिमा में फ़कीर जो कलाम हलियो उन प्रभु जी महिमा में हे वर्णन कयल आहे त अहिड़े साईं खे कीअं असां विसारियूं जंहिंजी हेॾी हेॾी असांखे देन आहे बेअंत महिमा आहे उन जी पर थोरो सो ज़रूरी महिमा जो उन्हनि चित्रण कयो आहे हिन पद में। प्रभु कहिड़ो आहे सो क्यों बिसरे जे घाल न भाने सो क्यों बिसरे जे घाल सो क्यों बिसरे जे घाल न भाने सो क्यों बिसरे जे घाल न भाने सो क्यों बिसरे जे किया जाने सो क्यों बिसरे जे किया जाने हो सो क्यों बिसरे जे किया जाने सो क्यों बिसरे जे किया जाने हो सो क्यों बिसरे जे किया जाने सो क्यों बिसरे जे किया जाने हो सो क्यों बिसरे जे घाल न भाने सो क्यों बिसरे जे घाल न भाने सो क्यों बिसरे बाबा सो क्यों बिसरे। श्री राम श्री राम मुंहिंजा प्यारा अहिड़ो साईं असां खां क्यों छो विसरे जेका बि असां महिनत कयूं था चाहे व्यवहार में चाहे परमार्थ में उहा असांजी साईं भञे नथो उनजो फल ॾिए थो। घाल महिनत कुझु बि छॿो खणी असां ॿाहिरि बीहंदासीं शरीर उन ॾिनो आहे असां कुझु शरीर सां कर्म कंदासीं खून जो दौरो सुठो हलंदो रोज़ी रसाक साईं आहे असांखे करिणो आहे साईं कुझु त ॾींदो जेके लिखियो थिए हिन शरीर जे ॾियण खां अॻु में हुन राज़ रज़क लिखी छॾियो आहे असांजो थोरो निमत थी असांखे कर्म करिणो आहे असांखे हुनजो फल ॾिसणो आहे छा थो ॾे। श्री राम अहिड़ो साईं छो विसरे मां वॾो मिसाल कंहिं ॾेई वेंदो आहियां भई मुनी दुनिया जन ॿिनि संतनि खे मञे थी मोहम्मद केवल ईसा उन्हनि छा ॾिनो ख़ुदा खे हिकु बकरार हिकु रेढार पर ख़ुदा खे मने करे बस मन ॾियणो आहे उनखे मञणो आहे साईं खे साईं सभु कुझु आहे। श्री राम जित कित हिते हुते सभ में मां में तो में सभ में इन ॻाल्हि खे थोरो क़बूल कयो उन जे ख़्याल में रहिया प्रभु केॾो चिमकाए वेंदो परे न वञे बस हिन शरीर ते अचूं छा प्रभु खे असां ॾिनो आहे सभु उन जा भोग माणिया था पीर बणाए छॾियो अथई राम
बस ॿियो मां छा चवां। सो क्यों विसरे जे घाल न भाने, बस उहो कंहिंजी बि महिनत नथो विञाए बाबा। श्री राम। और सो क्यों विसरे जे किया जाने, वो साईं असां खां छो विसरे जेकी असां कयूं था उनखे उहो ॼाणे थो। उहो ॼाणे थो तॾहिं असांजो क़दुरु थो करे, न हिन कुझु कयो आहे हिनखे कुझु ॼाण। श्री राम। उहो ॼाणे थो तॾहिं असांजो आहे, महिनत भञे नथो असांखे फल ॾिए थो। कीअं भाई? बस मथे साहब चवनि था सो क्यों विसरे जिन सभी कुछ दिया, सो क्यों विसरे जिन सभी कुछ दिया, दिया सो क्यों विसरे सब कुछ दिया, सो क्यों विसरे सब कुछ दिया, सब कुछ दिया। ओ सो क्यों विसरे जीवन दिया, जीवन दिया। ओ सो क्यों विसरे जीवन दिया, सो क्यों विसरे जीवन दिया, सो क्यों विसरे सभी कुछ दिया, सो क्यों विसरे जिन सब कुछ दिया, सो क्यों विसरे जीवन दिया, सो क्यों विसरे जीवन दिया, सो क्यों विसरे प्रभु, सो क्यों विसरे, सो क्यों विसरे जिन सब कुछ दिया, किच किच कंदे सब ठांदो, पाण असांजी तृष्णा वधदी वञे। राम। बाक़ी बुनियादी घुरिजूं त जीव जो इहे आहिनि, रोटी कपिड़ा मकान। श्री राम। कंहिंखे नाहे ॾिनो संतोष अचे। लिखियो अथऊं अरब खरब लो धन मिले, साईं गुरुदेव बसरोक ॿुधाईंदा अरबन खरबन जेतिरो धन हुजे लव माना जेतिरो, उदय अस्त लो राज, सिज उभरे खां वठी सिज जे लहंदे ताईं एतिरो जेकॾहिं राज बि मिले असांखे। तुलसी जो चितन शांत होए तो आवे कौने काज, तुलसीदास महाराज जो श्लोक। जे मन में चित में शांति नाहे तो अरब खरब लो धन हुजे ऐं उभर खां ओलह जे लहंदे ताईं राज हुजे त बि कहिड़े कम जो। पर जेकॾहिं संतोष हृदय में आहे त हुनजे मथां ॿियो श्लोक चयो 60 गांठ कोपीन को, कोपीन चइबो आहे लंगोटी खे। 60 गंढियुनि जी लंगोटी हुजे, लंगोटी जी टुकड़ी घणी, 60 गंढियुनि जी लंगोटी हुजे। श्री राम। और भाजी बिन लूण, बिना लूण जे भाजी मिले अगर ॾेई विझे साईं। तुलसी जो चित शांत होए तो इंद्र बापरो कौन, तुलसीदास चए थो जेकॾहिं चित में शांति आहे त उन जे अॻियां इंद्र बि हिकु वेचारो, इंद्र बि छा माना रखंदो आहे उन जे अॻियां। राम भाव त्रिशालू। चित में शांति हुई, चित में शांति हुई। प्यारो द्वारको सुंदराणी साहिब तव्हां ॾिठो हूंदो
करोड़ रुपया साल में अचनि था, शेवा कनि था। हर चिठी में ईअं लिखनि था, दया कयो चित शांत रहे, दया कयो चित शुद्ध थे, चित शुद्ध थे। राम चिठी मां वटि पयूं आहिनि, बसि ज़ोर इन ते आहे, चित शुद्ध थे। तो साहब चंदा सो क्यों विसरे जिन सब कुछ दिया, सो क्यों विसरे जे जीवन दिया। जीवन माना श्वास प्राण, जिया माना जेको श्वासन खे ॾियण वारो, माना प्राणनि जो आधार, जेको श्वासन खे हलाए थो, आत्मा जी सता प्रभु जी जेको जीवन जियाए थो। मखो साईं छो विसरे, उहो आहे त सभु भोग असां माणियूं था। अहिड़ो साईं छो विसरे असांखे। मथे साहब कंदा वाह वाह सो क्यों बिसरे जे अगन मेरा सो क्यों बिसरे जे अगन मेरा, सो क्यों बिसरे जे अगन मेरा, सो क्यों बिसरे जे अगन मेरा थे, सो क्यों बिसरे जे अगन मेरा थे। ओ गुर प्रसाद को बिरला थे, गुर प्रसाद को बिरला थे। गुर प्रसाद को बिरला थे, गुर प्रसाद को बिरला थे। हाँ सो क्यों बिसरे जे अगन मेरा, सो क्यों बिसरे अगन मेरा, सो क्यों बिसरे, सो क्यों बिसरे। श्री राम सो क्यों बिसरे जे अगन में राखे। वॾी अग्नि अंदर जली रही आहे, जेका असां जेकी हेॾे सॼो खाऊं था और पचाए थी। श्री राम उन गर्माश जे आसरे श्वास हलनि था, उन गर्मी जे सता जे आसरे असांजे सॼे नाड़ियुनि जो खून जो दौरो हले थो। श्री राम श्री राम। पर अंदर कीअं रखियो अथई इनखे न माउ ॼाणे सघंदो आहे, न पीउ ॼाणे सघंदो आहे। गुर प्रसाद को विरला लाख, गुरु जी कृपा सां कोई विरलो इन ॻाल्हि खे सम्झंदो तो कहिड़ी स्थिति में ॿार अंदर पियो आहे। राम कीअं उन खे हर हिक जो अंतःकरण अंदर में शुद्ध आहे ॿार जो। जैसे ॿार अंदर आहे, न हिंदू आहे, न मुस्लमान आहे, न सिख आहे, न ईसाई आहे। श्री राम प्रभु पान आहे, गर्भाधान में बूंद में पान खे प्रकट कयईं, पान खे प्रकाशमान करे उनजो सॼो वर्णन शास्त्रनि में अचे थो। तो 5 ऐं 6 महीने में जीवात्मा पए थी, और 6 और 7 महीने में, 7-8 महीने में, ॿिन्ही महीननि में 100 जन्मनि जो हिन खे अंदर में ज्ञान मिले थो। हर हिकु एतिरो शास्त्रनि चयो आहे। तॾहिं त लिखी छॾियो त इन ॻाल्हि खे ॼाणे कोई न सघंदो। इन ॻाल्हि खे हर ॻाल्हि हथ ते लिखाई वेंदी। राम असां जेके बि वात सां ॻाल्हियूं कयूं था उहे 14 असांखे ॿुधल आहिनि बाबा, 12 बि ॾिठल न हुयूं। इहे भाई छा ॾिठी खे सभु असां मञे रहिया आहियूं, तंहिं लाइ इहा मञणी पवंदी जेका शास्त्र लिखी आहे। 100 जन्मनि जी ख़बर पए थी त कहिड़ो कहिड़ो जनम अंत में कहिड़ी वासना तीबर हुई, जंहिंजे करे वरी जनम उन जूणी में मिलियो। वरी उन में छा गुज़रियो, कहिड़ा कहिड़ा दुख सुख परिवार कष्ट छा विया, सॼो आहिनि पूरे 100 जन्मनि जो मुंहिंजे साम्हूं अचे थो। त काथे न काथे अहिड़ियूं स्थितियूं अचनि थियूं। राम हर हिकु पाण खां पुछे, हा मर्द उहा जेको घटना मां निकितल आहे, जंहिंसां घटना न आई आहे त उनखे अञा तजुर्बो न थियो, अञा हवा में आहे। हे दुख हलिया आहे,
ये आज़माइश आहे, इम्तिहान आहे सॼो संसार में, ये संघर्ष आहे, जंग आहे हिकिड़ी। राम पोइ उते बिगड़जी करे साईं खे पुकारे थो। ऊंधो त आहे ई, उहो ज़ाहिर आहे, डॉक्टर तव्हांखे ॿुधाए सघंदा। राम त कीअं ॿारु निकिरंदो आहे। उल्टो त पियो ई आहे। पोइ त चवंदो आहे साईं मां तोखे विसारे करे हे कामनाऊं वासनाऊं कयूं अथमि, जंहिंजे करे वरी वरी हे जनम थिए थो। तूं मूंखे ॿाहिरि कढ, मां तोखे यादि कंदुमि। इन खे चइबो आहे संतनि जेको चयो आहे अहद जो अलस्त। अहद माना अहद कयूं, यानी कसम खाधी। अलस्त जो सो पिरनि सां पार जेको कल सरोक चयोसीं साईं आसाराम साहिब, आसूराम साहिब, टेऊंराम जे गुरू जो श्री राम। त साईं बि चए थो बाबा तूं बि अहद करें थो त मां बि तोसां अहद कयां थो, तूं बि मूंखे यादि कंदे त मां बि तोखे यादि कंदुमि। पर तूं जे भुलाई हू न भुलाए, रोज़ थो तोखे रोज़ ई रसाए। पाण खे बच बेली सुबुह जो केतिरो भॻवान खे यादि करे तूं सन सां वञे थो पियो। तॾहिं हिकिड़ो प्यारो चए पियो राम बाबा काएं बजे उथंदो आहियां? चए 9 बजे। बाबा 9 बजे छो? इहा 77 जी ॻाल्हि आहे, कंवरराम दरबार जी, जॾहिं मां रहियल हुउमि। 9 बजे छो? चए साईं ॿियो सुबुह जो उथी छा कयूं? राम 10 बजे दुकान खोलणो हूंदो आहे, 9 बजे उथी सनानु पाणी करे नाश्तो करे हलिया वेंदा। भाव आहे त उनखे साईं उते रोज़ी ॾिए थो न। तूं जे विसारे पर हू न विसारे, रोज़ थो तोखे आहे अखंड खज़ानो ईश्वर जो, तूं खाई कीअं न खुटाए सघीं। अहसान आहिनि तो त ईश्वर जा, तूं हिकु थोरो बि न लाहे सघीं। बेहद तंहिंजूं तोते भलायूं, तूं हिकु गुण तंहिंजो न ॻाए सघीं। राम शोकियूं बिसरे जे अगन में राखे, और गुर प्रसाद कोई गुरु जी कृपा सां जंहिंजे अंतःकरण शुद्ध थिए, उनखे इहा लख पवंदी। न त असां ॿुधियूं ॻाल्हियूं ॿुधासीं जेके संतनि ॾिठो आहे उन्हनि ॿुधायो। श्री राम गुरुनि ॿुधायो आहे। अॻिते सां कनि था शोकियूं बिसरे जे बिखू ते काढे, शोकियूं बिसरे जे बिखू ते काढे, जन्म जन्म का टूटा बांधे, ओ जन्म जन्म का टूटा बांधे, जन्म जन्म का टूटा बांधे, शोक बिसरे जे बिखू ते कांधे, शोक बिसरे जे बिखू ते कांधे, जन्म जन्म का टूटा बांधे, जन्म जन्म का टूटा बांधे, शोक बिसरे प्रभु शोक बिसरे। श्री राम सो क्यों विसरे जे बिख ते कांढे, वो साईं छो विसरे जेको वेह खां रखिया करे। बाबा वेह कहिड़ी आहे? माफ़ी, मां बि तव्हां सां गॾु आहियां। संसार में जेके पदार्थ आहिनि उहे असांजे कामनाउनि और वासनाउनि जा पदार्थ आहिनि। बस सभिनी में अची वियो। इंद्रियुनि जूं जेके विषयूं आहिनि, अखियुनि जो ॾिसण जा केतिरा सामान नज़ारा, हनीमून मल्हाइण वञनि था, छा ॾिसण वञनि था? नज़ारा न। अड़े बाक़ी त होटल में रिहाइश कंदा, बाक़ी त नज़ारा ॾिसनि था न, बर्फ़नि जा, हिननि जा हिननि जा हिननि जा। खाइण पीअण त हिते बि आहे, उहो हुते बि आहे। नज़ारा ॾिसण जा कई नज़ारा। राम कननि जे ॿुधण जा धन्यूं आवाज़ साज़,
और चमड़ी जा सुख के राम ज़बान जे रसन जा स्वाद टपड़त बाबा पंजनि ज्ञान इंद्रनि जा एक छेड़े खोटी भरियल आहिनि ॿियो उन में कामनाऊं माना दर्जन सां टपड़ हेठें ग्रेड जा मथे जा तां मथे जा इहा कामना आहे अञा वॾो टपड़ वठां अञा सुठी शइ वठां उहा काई इंद्र जी शइ विषय हूंदी न सम्झ में अचे थो कंहिं बि इंद्र जी विषय हूंदी उहा कामना जे रूप में जेतिरो ख़ुदा धन ॾिना हुओ ओतिरो टपड़ ख़रीद करे हुनजो भोग कंदो राम सोकियूं विसरे जे बिख ते कांढे कामनाऊं वासनाऊं असां जूं दबियूं रहनि उहो साईं जे नाले सां संतां भाणे सदा आनंद संतां भाणे जेकी मिले वाह आशा ईंदी त पोइ तृष्णा बि पैदा थींदी वधी उहा सस खटे लख कोठ धावे तिरपत न आवे माया पाछे पावे अनक भोग बिखिया के करे बिखिया वेह जा वेह न तिरपतावे खप खप मरे बिना संतोष नहीं पूरा श्री राम इन ज्ञान शास्त्र जे पहले में लिखियो अथऊं आशा तृष्णा चिंत बहु आशाऊं आहिनि तृष्णा आहिनि उन जी त चिंता थींदी इहा आशा असांजी कॾहिं पूरी थींदी केतिरी पूरी थींदी कीअं पूरी थींदी राम ए ॾाइण घर मां असांजे हृदय में इहे ॾाइणी वेठियूं संत चवनि था जॾहिं विराग लॻो आहे जन खे उन्हनि संतनि चयो आहे बाबा न त मां तव्हां सां गॾु आहियां आशा तृष्णा चिंत बहु ए ॾाइण घर मां जीवन के विध होए मम हे मुंहिंजा साईं मुंहिंजो जीवन शांति आनंद सां कीअं गुज़रे जो हृदय सिमरत को खाइनि हृदय जी स्मृति खे नाश करे रहियो जेका स्मृति संतनि खे आहे उहा असां संसार जी आहे ओहो छो नाश थी पई आहे हर वक़्तु नवां ई नवां ॻाल्हि विसरी थी वञे मां हर वक़्तु छा चवंदा मुंहिंजे कदम कदम ते स्टेडी 5 वरे खां वठी मां जेके ॾिठो आहे मूंखे हिकु शइ यादि आहे प्रभु कृपा करे मां ॾिसंदो नवां ई नवां हेॾो सम्झाए चोॾाणा मथो वरी ओढ़े जो जवाबु ॾींदो बसि हे साबित थिए थो त असांजी कामनाऊं वासनाऊं बंदि कयूं बीठियूं आहिनि ॿुधी खे खोलणी नथियूं असां संसार खे किताब सिखूं कदम कदम ते सिखूं हर हिक में सिखूं राम हर व्यक्ति ॾे हर वस्तु ॾे हर शब्द ॾे असां ध्यानु ॾियूं केरु छा थो चए हर गुण दोष हर शइ में गुण दोष आहे राम ॼाण रखूं असां विवेक इन जो नालो आहे त छा करिणो आहे कहिड़े वक़्तु कहिड़ी शइ कीअं इस्तेमालु करणी आहे बसि वधीक ॿियो ख़ुलासो छा कयूं हृदय स्मृति खे खाए थी असांजी आशाऊं तृष्णाऊं तंहिं लाइ शौक़ियूं विसरे जे बिख ते कांढे बसि श्री राम शांति भव चिंता शोक कामनाऊं वासनाऊं दबजी वञे जेतिरो इन में गुज़रे शांति सां प्यारो आज़ाद यादि अची वियो मूंखे प्यारो आज़ाद उनजो गुरु हुयो गणेशपुरी में बम्बई में असां थी आयासीं उनजो गदी वठण बि हिते आयो श्री राम पोइ छा चए गुरुनि जे अॻियां वेठा हुजऊं भोजन अचे रखियो हुजे भोजन तकनी कोन्हे ऐं कुदरतन 80 में उन जा रसाला मां वटि लाइ काॾों कोई शहर में कोई मोकिलींदो हो विदेशनि में उनजी वॾी यात्रा हूंदी उनजी गदी ते ॿ भाउ भेण वेठा सन्यासी उन्हनि खे विहायूं उन भेण जो मां दर्शन कानपुर में सांग सां पास पियो थियां उनजो सत्संग हो सॼो विदेशी माण्हू वेठा सामान कपड़ माई हुआ सन्यासी श्री राम मतिलबु त चवंदो आहे रोटी रखी बसि कंहिं महिल चवनि इसको ले जा ॿार कुतो को फेंका बसि खाइनि मूंखे बि हमेशह ई चवंदो आज़ाद वीचारो सदाईं यादि हुजे चवंदो साईं जी स्वामी जी हमारे गुरु के समान हुआ राशन मत डालो पेट में राशन मत डालो हर वक़्तु मां सां गॾु हुयो दौरे में न नेरनि खाइण ॾे न राज रोटी खाराए पाण तव्हां त न खाईंदो तॾहिं त मूंखे चयईं ऐं केॾी ताक़त हुई आज़ाद खे कोई हथु विझी वठो आज़ाद जंहिंखे हथु विझे त उते काबू करे सही हुयो न 75 वरे हुनजी उमिरि हुई सॼी राति जागृत थो करे अधु को बि चांहि जो कोन पीए गरम पाणी पीए चए पियो ठंडा मृत्यु गरम जीवन हमेशह ई चवंदो न सोचो पाणी बसि डुक पीए
सॼी राति ॻाए पियो, काथों कापारी आवाज़, जागे जागे पियो, निंड बि न करे, खाए बि। श्री राम सो क्यों विसरे जे पिख ते कांढे, प्रभु असांखे हिननि कामनाउनि वासनाउनि खां दबाए रखिया पियो। जन्म जन्म का टूटा गांढे, जन्म केरु थी ॾे, तुंहिंजे जन्म जो कारण तुंहिंजी वासना, जन्म जो कारण उन वासना में कामना ठही। बेटा कामना में वासना न, इंद्र जी विषय न हुजे त कामना कान थिया, उन वासना जी ही कामना। राम सो क्यों विसरे जे बिख ते कांढे, जन्म जन्म का इन कामनाउनि कामनाउनि वासनाउनि वासनाउनि असांखे जन्म ॾिनो, कॾहिं शांत कंदासीं असां पंहिंजे हृदय खे। आख़िरी में सां फतवा में चवंदा, प्रभु कृपा करे जेकी ॿुधो आहे वणियो आहे उनको कृपा करो हलाए, उहो ई हलाए सघंदा, उहो ई मिलाए सघंदा, पाण सां वैराग आणे सघंदो आहे। आख़िरी में सां चवनि था, श्री राम गुरपूरे तत्व बुझाया, गुरपूरे तत्व बुझाया, नानक जन ध्याया, प्रभु अपना नानक जन ध्याया, प्रभु अपना नानक जन ध्याया, प्रभु अपना नानक जन ध्याया। सुखमणि सुखम प्रभु नाम, सुखमणि सुखम बनाम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम। गुरुनि मां इहो तत्व मिलंदो त पंहिंजे प्रभु खे पंहिंजो कयो, जंहिंमें जन्म मरण जो छुटकारो थिए, मोक्ष मिले। इहो ई भारतीय संस्कृति खे जीवन सफल करण जो साधन आहे जेको असां ॿुधी वरितोसीं। प्रभु कृपा करे।